वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती। एहसासन खे मौत अचे थो मन में हिकुमा धाण मचे थो रोज नओ को रंग रचे थो जोर जबरदस्ती। होडना हस्ती टामो कई धरती होडना हस्ती हस्ती बण जी वही बस्ती वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती। गुंगा तो के चाचुआ एडो रत लोगो पिया चाचुआ अदा भज साले भाग बता। वेरुन के डावे समटाया धरती विकणी दे समटाया मटाया मटाया। वेरुन के डावे समटाया धरती विकणी दे समटाया हक सच जा संदेश मटाया केडी बदबख्ती वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती। निगरियूं मूंखे रांदि खेॾाई तो तू जेकॾहिं छोकिरी थी त पोइ असां तोखे खिॾाइण लाइ तयार आहियूं। मां कीअं छोकिरी था मूंखे ॾाढ़ी आहे मुछूं आहिनि नंढड़ा वार आहिनि कीअं थींदसि छोकिरी। वार ऐं दाढ़ी मुछनि जो ख़ैर आहे तू रुगो मूमल का रओ वठी पाए तू मासी पापल जी धी लॻंदी आहे। न न अम्मा मूंखे चवंदी आहे तूं मूंखे धीअनि जहिड़ो पुटु आहीं। ज़ीनत तू पंहिंजो रो ॾींस। न मूमल तू पंहिंजो रो ॾेस मां कोन ॾींदा। अचे वटि मां तोखे रो थी ॾियां हे पा ऐं छोकिरी थी ॾिखां अचे वटि सोणी छोकिरी थी ॼां दुनियारी न सभा सोलो हेॾो वॾो छो आहे छोकिरी हलंदियूं आहिनि हा हीअं हला न हा ऐं भीतर हला त सही ऐं अचो मूंखे विहारियो त सही। आज से मुझे कुर्ते में अटैक तो भैया एकदम
रसूल गुलाम रसूल ये सब चाहे कह कहो घबराए तुझो भाव पहुंची हुआ कुछ थियल नहीं दिसतो खेवा कुछ भी थियल नहीं चरखो चोरण सिरते आयो सिरड़ो घोरण सिरते आयो 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 चरखो चोरण सिरते आयो सिरड़ो घोरण सिरते आयो डूंगर डोरण सिरते आयो साण नका सरती वेरन जी वस्ती वेरन जी वस्ती साईं तू रहम कजा खैर कर आई हेडा वाइडी थोड़ो दुनिया जहान के बडिस त मुल्क में थे छा तो का खबरचार अथी त थियो चाहे अल्लाह खैर करे मासी पापल छा थियो आहे हाई तो वारो भा हाय हाय आई बेचारो रक्त गाड़ी दो वडी अस्पताल ताई पोतो तई अदी मासी ही तू छा पे चाही आई तो वारो भा यो गुलाम रसूल आई ने बेचारे जला के ज़बान सफा वठे छडी आए खुदा जी का मार पौंदन मोन के को कहर पौंदो और नाग ते पैर इंदन जेडो जुल्म कयो शाबस आहे साले के दिल नाला दुआ कर अल्लाह का अस्पताल खड़ी हो तो पर अम्मा वो कहती या खबर पईया तो डॉक्टरन जवाब नहीं छडियो आहे धणी जी शय आहे उते मता हलियो वने अल्लाह कंदो मोटी इंदो अल्लाह से खैर कंदो रो न तू दुआ कर बचड़े के घर हलण का अग में इहो सोचे वठो त मासी फापुल के कीअं मुंह ॾींदासीं गामू त घर में वञी मुमड़ मचाए छॾियो हूंदो मुंह ते त उहे मासी फापुल भाइयूं खाईंदी आ तहां त वरी बि हूंद सुंद वारियूं आहियो मां त निंधड़की मूंखे तो घुटो ॾेई मारे छॾींदी पाण मासी पापुल सां का ॻाल्हि मञींदासीं कोन हूअ बि चरियो आ केर मञींदो त असां हुन सां का हरकत कई आ उनजी ॻाल्हि ते उनजी मां ई एतबार न कंदी त ॿियो कोई यकीन कीअं कंदुसि गामू चक्कर खाई किरियो न धक लगोस धक त वाकई लॻो अथसि धूड़ वञी पाए मासी फापुल केड़ी पुलिस वारी आ जो असां के बदराए छॾींदी हाणे हलो त गाह खणी हलो मुंहिंजो शेरू वीचारो बुख ते हूंदो ऐं मुंहिंजो इंतज़ार कंदो हूंदो हाय तुआरो शेरू एॾो प्यारो आ त दिल चवंदी आ काश मुंहिंजो हुजे आ बस हाणे घर हल ओ अम्मा सही तुमको वन्या पहले बच्चे क्या को फेंक अब्बा मटकाई छो तो अब्बा आस्ते अब्बा हाय आस्ते अब्बा मारे छड़ी अब्बा अरे छा है पीछे के नाइन से छोकरियों से कोठे जो चलियो उन्हें मुझे तेल भगिया छोरे मुके गोछार तू न दे बाला के बजला मुके सच्ची बुधा ये केड़ी छोरियो होयो किथे होयो मुके बुधा सजो भगो टुटो पियो है मुके बुधा उन जा नाला त बुधा अम्मा ए जगी ना चांदरो की जीनत मुमला इन मुझे यो हाल के वास्ते सफाई बिना छजो निकरियो करे छजो वडी मगी आ इना ने छोरन के आ माइटन के शर्म न थो अचे छोड़ो बाग छडे दिनो थन त बतियो त ही धिक्का खायो आई मानुन जा हद कुद भणो अम्मा मान केले जे बाग मा निकतम
परे गाड़ी टम लोड बियो खान मां पे वेजो नी चमान मुके लोड खारायो उन्हनि जो हिकड़ी शर्त ते अरे केड़ी शर्त थी माई थी रखा पो माई थी रखा पोली रखायो मान ही करे का खिलन पियो वो मां मुखे जो ये लोड में लुडाए न मने ही है के मने ही है मुझे मथो पेड़ शुरू दियो मुके तू याद अची वई है खुदा जी का मार पवे न लाखो पुजे न डायण के वडी छोरिन के मगिया ऐ बुड्ढी मरन ये माइट जे छोरिन के छुड़वा के छडे दिनो है ऐ अच तुजे मथे लगियल पर तो के लाचार केड़ो पियो हो जो मथे में वनी लगो है मामा असल में गालिया त हो मुके वण थी ते खेले वणन जी मां थाई मारी तो दावन में वणी वणा न थियो तो वणी सजो पंजो पान के खत्म कराए वणन सुठो को पुजान जिसने जो हशर छाती कया ए मुझे सता में तो पुछ रही हशर कयो साईं का खबर पई गूंगे जी तो उन जी ज़बान के कटी उन बेचारे एडो जुल्म के कयो मेरुन सा का खबर काने का लगे तो साले वारा बे इनन दुश्मनन जे करे भजी करे हिन गोठ में ची पनाह वरती थन तौबा मुंजा रब हेड़ी सोनी जवानी में बेचारी ज़बान कटे छडन का कहल भी बेचारे ते कोन केन भला साईं डॉक्टर छा था चव छोकरी जी जान तो बची वेंदी न को आसरो भी देखारियो थन या मेरुन सा अल्लाह वडो करीमा पर साले वारा चंथा त सा प्लान जरूर कंदासी पहिरिया ये खातरी तो थियण दियो तो डोही केर हुआ खैर इने गाल के छॾियो तहां गाल पे कई खान बहादुर जी खान बहादुर न्यापो करायो आहे त मां ॾींहं ॿिनि जे अंदरि तव्हांजी घर ईंदुसि मां इन करे परेशान आहियां साईं मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधो ज़मीन उथली पए या आसमान फाटी पए पर मां पंहिंजी धीअ इन वागुन जे वात में कोन ॾींदसि ॾिस मेरू चांडो की सिर्फ तुंहिंजी धीउ त न आहे असां ॿिन्ही जो जिगर जो टुकड़ो आहे पोइ भला मां हुनजी मदी कीअं चाहींदुसि जेकॾहिं तहां संग लाइ हा कई न त चांडोकी पंहिंजो सिर खणंदी सुथरे साथ मां बि मञण वारो न आहियां पर तूं त ॼाणे थी खान बहादुर सां इनकार सवलो न आहे हू ज़ालिम आहे ताक़त वारा ऐं हिन राज जो सरदार बि आहे बल्ले बल्ले माई जा कम ते ॾिसोसि न फिक्र न फाको खाइणो आहे पीअणो आहे सेज पलंग ते वेहणो आहे ऐं हिन बिजड़ीअ खे खणणो आहे हिन खे कुॾाइणो आहे दुनिया जहान जी का फिक्र ही कान अथसि को आयो को वियो का दरबार न परवाही न आहे बिल्ली त ॾिसो कीअं थी खेॾा छा थियो मासी पापल पंहिंजे मुंहुं ते इफली या मूंखे थी चईं या वरी मुंहिंजे शेरू सां कावड़ थी हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधायां का प्रचार अथई सॼी ॻोठ में अॼु तुंहिंजे विहांउ जी पचारी पई हलनि तुंहिंजी शादी थींदी छा मतलब मासी पापल हाय अम्मा मूंखे बि तव्हां हुतां सुण पई आहे पर हर कंहिंजे वात में इहा ई ॻाल्हि आहे इहो खान बहादुर जो पुटु न आहे शेरोज़ चवनि था त उहो मिड़ई तोते फिदा थी पियो आहे असुल चरियो थी पियो आहे ऐं मूंखे त इहा बि ख़बर पई आहे त हाणे सिघो शाह मुराद खां तुंहिंजे संग जी घुर कंदा तोखे हाणे ख़बर ई कान्हे मां नंढे वॾे जे वात में इहा ई ॻाल्हि बाबा साईं जेकॾहिं खान बहादुर जे साम्हूं रिश्ते जे लाइ हा कई त आउं ज़हर खाई मरी वेंदसि पर इन जट वॾेरे शहरोज़ खान जी ज़ाल बणजण क़बूल कोन कंदसि
अस्सलाम वालेकुम मासी पापुल। कर ख़बर मासी पापुल, सजणी दुश्मन जा हवाल दे कीअं आहिनि? नंढे रईस जे सिर वक्त जो खैर, बाकी सजण सजण खुश बाश असल मन लगा पिया आहिनि। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मासी पापुल, तो भला रिश्ते वारी ॻाल्हि चांडरोकी जे कन में विधी या अञा न? नंढा साईं ओ ज़ेरन ज़बरन समेत जी छोरी के भुड़क पई न असल कराइट जी वई। हाउ साईं, छोरी जे मथे मान अञा शहर जी हवा निकती कान थस, सो शादी जे लाइ किथे थी राज़ी थे? मासी पापुल, जॾहिं झरकी बाज़ जे चंबे में ईंदी न त वेचारी फरफराईंदी ऐं उन जा खंभ बि ज़रूर विकिरंदा। शाह मुराद जे खानदान लाइ का इहा घटि फ़खुर जी ॻाल्हि न आहे जो उन्हनि जी धीउ वॾे हवेली जी नुंहुं चूंडजी पई वञे। कुझु माण्हू पंहिंजे भाग के लतूं ऐं इटूं हणंदा आहिनि, उन्हनि खे इज़त रास नाहे ईंदी। नंढा रईस आऊं ओॾे वञा पई, जेकॾहिं को न्यापो सनियो छोकर लाइ हुजे त मूंखे ॿुधायो, ॿियो ईंदुसि। साईं, अॼु केजी शाम ते अचण वारी आ जो पटके जो पलव भरायो अथव? तूं चवण छा थी चईं? छा पटके जो पलव भराइण सां का शामत ईंदी आहे छा? साईं खुदा खुदा कयो, मां अहिड़ी गुस्ताखी करे सघां थी? चङो, हाणे तूं मूंखे इहो ॿुधाए त शहरोज़ ख़ान जे रवैये में तोसां को फ़र्क़ु आयो आहे या न, या अञा ताईं तोखे ताननि ॾियण खां मुड़े कोन थो? छॾियो साईं, मां उन जी ॻाल्हियूं दिलि ते वठां ई कोन थी। मूंखे मां क़बूल करे या न बि करे, हाणे त मूंखे को फ़र्क़ु ई नथो पवे साईं। मूं हुन जी शादी कराइण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। छोकिरी खे हूंदी या कि सरदार जी थी हूंदी या कि वॾेरे जी थी हूंदी? शहरोज़ ख़ान जो ज़िद आहे त खेसि संदसि पसंद जी छोकिरी वठी ॾिया, ऐं हिन करे ज़िंदगी में पहिरियों भेरो ऐं औलाद जी ज़िद ऐं मोहबत ख़ातिर मजबूर आहियां जो आऊं पंहिंजे शान ऐं मर्तबे जे ख़िलाफ़ इहो फ़ैसिलो करे रहियो आहियां। चइबो त छोकिरी खानदानी या का वॾेरी कान्हे का? न, ईअं बि न आहे रुख़सार बेगम। शाह मुराद ख़ान पंहिंजे दौर जो अरबंग जवान रहियो आहे। जागीरूं न सही, पर 500-700 एकड़ ज़ाती ज़मीन अथसि। शहरोज़ ख़ान साईं इन घर में अड़ियो कीअं? शाह मुराद जी छोकिरी यूनिवर्सिटी में पढ़ी आहे, खेसि किथे न किथे त मिली हूंदी न, ऐं पोइ ज़माने जे रवाजनि मुताबिक़ हू हुन ते आशिक़ थी पियो हूंदो, ऐं हाणे हू तालीम पूरी करे वापसि ॻोठ मोटी आयो आहे, शादीअ जे लाइ ज़ोर भरे रहियो आहे। साईं छोकिरी मोहबत करेसि थी या ईअं त न आहे? अधे खे जन न कनि, अधो इश्क में अंधो लॻो पियो आहे, अहिड़ी त ॻाल्हि कान्हे का न? छोकिरी खे जन या कन हुजे न हुजे, इन सां को फ़र्क़ु नथो पवे। असुल अहमियत त माउ पीउ जी रज़ामंदीअ खे हूंदी आहे। शाह मुराद में एतिरी हिमत ई न आहे जो मूंखे इनकार करे खान बहादुर फेरोज़ ख़ान जे फ़ैसिले खे को पुठी ॾे, उन में एतिरी हिमत ई न आहे। ॻाल्हि त ॿुध, मूं पंहिंजे कननि सां ॿुधो आहे, ॿिनि टिनि ॼणनि माण्हुनि ॿियनि बि चयो आहे त शहरोज़ चवंदो वते त जेकॾहिं मूंसां हेॾां होॾां कयूं ऐं हा न कयूं न, आउं त छोकिरी खे कोन छॾींदसि। ज़ोरी
वठी वेंदो सांस किथे ऐं वञी ते निकाह विझी छॾींदुसि मूंखे छा कंदा? हाँ हाँ ॿियो छा पियो चए? तूं छा पियो चरी? हाय हाय ज़ुल्म थी वेंदो जेकॾहिं तूं इनकार कयो अधी अलाह खे मञजांइ तूं ते इनकार न कजांइ न त पिणे जी इज़त वई केॾो न पटको ॿधी हलंदो आहे सॼे ॻोठ में वाह 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 अथसां तुंहिंजो हिकिड़े इनकार ते सॼो मिटी में मिली वेंदो हिते खून ख़राबा थी वेंदा तंहिंजे करे तूं पंहिंजो इनकार न कजांइ तूं चइजांइ मूंखे करिणी आहे आउं कंदुसि छो न कंदुसि पोइ भला तुंहिंजी छा सलाह आहे मासी पापो? आउं छा चवंदुसि आउं तव्हांजी भलाई में आहियां हिते जो नीमक खाधो अथम आउं त चवां थी रहिस नंढे जे लाइ तूं चई छॾ आउं शादी कंदुसि छो न कंदुसि ऐं ॿियो त ख़ैर सां हवेली में वेंदी ऐं सॼो ॾींहुं हिंदोरनि में पई लुॾंदी न को कम न कार पानियूं तुंहिंजे अॻियां पयूं फिरंदियूं हा तुंहिंजे हुकुम जी देरि थींदी हेॾी वॾी हवेली में पोइ जेको ही खान बहादुर पीरी में कुंवार वठी आयो आहे उनजो छा थींदो? ऐं उनखे त शहरोज़ ख़ान वणे ई कोन थो सॼो ॾींहुं वेठी थी चोरेसि ॾिसजांइ बेज़ार ते हिकु न हिकु ॾींहुं हली वेंदी हा इहा कान रहंदई। मासी तोखे को शर्म हया कोन्हे? 4 पैसनि जे एवज़ रोज़ को नयो नयापो खणी थी अचे तूं त का सफ़ा धोती आई मासी भी त मां अम्मा खे चई तुंहिंजे मथे में धूड़ थी विझरायां। ॾिसजांइ इहे ॻाल्हियूं सभु तुंहिंजी ॻिची में पवंदियूं ऐं छा मूं तोखे चङाई चई आहे वरी उल्टो मुंहिंजी ॻिची में थियूं पओ शाबस अथई अम्मा वॾी शाबस अथई मूंखे छा आहे हिते करा खून ख़राबा करा पिणे जी इज़त खे मिटी में मिला मुंहिंजो छा मिले हाँ दादा पोपट तूं हिन जानवरनि जो ख्याल कर तेसि ताईं मां हिन कुराड़े ढोर जो वञी बंदोबस्तु कयां कुझु खारायासीं पहिरियासीं न वञे न पूरो थी एॾो दिल जो कठोर पको पत्थर न थी ॾाढा हेॾो ज़ुल्म त बेज़बान ढोर ढगा उठ बि बर्दाश्त करे कोन सघंदा सोच ॾाढा सोच नथो सोची तुंहिंजी मर्ज़ी पाणे वक़्तु सम्झाईंदी वक़्तु पोपट तूं मतां हिननि खे इंसान सम्झी हिननि ते को रहम न कर जानवर अथई सरदार खे न ख़बर पई त छेऊं करे छॾींदो ॾाढा मूंखे ख़बर नाहे सरदार जे ज़ुल्म ऐं गज़ब जी पर मूंखे तूं इहो ॿुधाए त आख़िर हिननि जो ॾोह कहिड़ो आहे कहिड़ो ॾोह कयो आहे हिननि सरदार खे पोपट इहे कहाणियूं हिननि खां पुछ मां तेसि ताईं चिबड़ फ़क़ीर खे चारो ॾेई अचां वञे न बुख मरी पुछी हिननि खां ज़ीनत ही ज़मीन आसमान चंड सितारा सब गवाही ॾींदा मुंहिंजी मोहब्बत जी जेकॾहिं ही सभु गवाही ॾींदा पोइ तूं गवाही छो थो ॾी पंहिंजी मोहब्बत जी? इहे जेके अल्फाज़ मां तोसां ॻाल्हाए रहियो आहियां न ज़ीनत इहा ई त मोहब्बत आहे। सोडा मां बि तोसां मोहब्बत कंदी आहियां पर लोक जी नज़रनि खां ऐं ताननि खां डिॼंदी आहियां किथे बदनामी न थी वञे पोइ त मुंहिंजो घर खां ॿाहिरि निकिरण बि मुश्किल थी वेंदो। मोहब्बत कबी त सरेआम कबी न त मोहब्बत कोन कबी छो त मां कंहिं बि बदनामीअ खां नथो डिॼां। ज़ीनत तोसां मोहब्बत आहे रहंदी हमेशा जे लाइ। ठीकु आहे सोडा हाणे तूं वञ मतां केरु असांजी मोहब्बत खे नज़र न हणी छॾे। अहिड़ी है मोहब्बत तुंहिंजो इंतज़ार। ठीकु आहे ज़ीनत मां हलां थो पंहिंजो ख़्यालु रखिजांइ ठीकु आहे। वेरुन के डावे समटाया धरती विकणी दे समटाया मटाया मटाया वेरुन के डावे समटाया धरती विकणी दे समटाया हक सच
लालच जा संदेश मटाया केडी बदबख्ती वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।